सिंधी में तो मां त पई सुभान अल्लाह चओ मिठे मुरसल जी मोहब्बत में माखियूं मिसरियूं पुजन काथे हो आला अरबिया जी उल्फत में माखियूं मिसरियूं पुजन काथे। सयाद साहब हे शेर तव्हांजे नाले नबियन में शरफ उन जो तुम सबका इसम उन जैसा राहत में माखियूं मिसरियूं पुजन काथे। वाह 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 वाह। सवाल के अंबिया के पढ़ाए नमाज मदनी मिठो आका जी उन इमामत में माखियूं मिसरियूं पुजन काथे। पर आखिर में चवे तो हो चवे थो वीर मरफानी मदीने में मसूदा थो मोला जेको इन्हनि लफ्ज़नि खे ॿुधी सुभान अल्लाह चवे हुनखे मदीनो ॾेखार जा महिरबानी है। चवे थो वीर मरफानी मदीने में मसूदा थो उतां जी हर ज़ियारत में माखियूं मिसरियूं पुजन का।